लगे तो मलूक कंहिं पक्के माण्हूअ जो पढ़ायल इज्जत सां कोन मञी थो, प्रिय जो संग बशुअ खे सवलाईअ सां कोन ॾींदो। मुखी का टल करणी पवंदी। गोर खे चवां थो त चोरी करे वञी मलूक जे घर उछलाए। चमचन जी दुआ। रेस है ओ बाबा, रेस चोरी थी गई है बाबा, चोरी। कंहिंजी चोरी थी आहे? बतो छो थो हाणे? बाबा बकरियां दी चोरी थी गई है। ओ मेरा मतलब त बकरियां चोरी थी गई न, बकरियां। कंहिंजूं बकरियूं चोरी थी आहिनि? तग्या बाबा तग्या, उही जा बकरियां चोरी थी गई न। चङो तूं हल हल हल, मां अचां थो। ऐं हा, कोठ मां माण्हू कढी पहिरियों पेरा खणायो, ठीकु आहे? ठीक है बाबा, ठीक है। हाँ बाकी न माण्हू निकल सन, चमचा दी दुआ ना बाबा। बाबा आवण थी करी, बस वारा करी, मेरी इज्जत दा सवाल। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।